सदियुनि में के विरले अहिड़ा महापुरुष पैदा थियनि था जेके हिन जग खे सच ऐं प्रेम जी राह ॾेखारीनि था। साधू वासवाणी अहिड़नि ई संत पुरुषनि मां मञियो वञे थो जिन दीन दुखियुनि ऐं पशु पखियुनि जी शेवा जो सबक़ सेखारे असांजी राह रोशन कई आहे। साधू वासवाणीअ जो जनम 25 नवंबर 1879 में हैदराबाद सिंध में थियो। संदसि पिता जो नालो लीलाराम हो। नंढपण खां ई संदसि लाड़ो भॻिती ऐं शेवा ॾांहुं हो। हुन पढ़ाईअ में पिणु पाण मोखियो। संदसि गुरुअ साधू हीरानंद जी रहणी गहणी ऐं संस्कारनि जो हुन ते गहरो असरु पियो। हू MA पास करे हिकु कॉलेज में प्रोफेसर बणियो। पंहिंजी लियाकत ऐं क़ाबिलियत जे आधार ते थोरे वक़्त में ई हू कॉलेज जो प्रिंसिपल बणियो। साधू वासवाणी वेदनि जो ऊनो अभ्यास कयो। हुन भारतीय संस्कृति ऐं धर्म जी ख़ासियतुनि खां जग खे वाक़ुफ़ु करायो, ख़ासि करे सिंध खे वाक़ुफ़ु करायो। सन 1910 ईस्वी में जॾहिं जर्मनीअ में विश्व धर्म सम्मेलन थियो तॾहिं हुन भारत तरफ़ां एवज़ी बणिजी हुन में भेरो वरितो। संदसि व्याख्यान जो यूरोप वासियुनि ते गहरो असरु पियो। दादा वासवाणीअ इल्म ऐं रूहानी ज्ञान जे फैलाव ऐं ग़रीबनि जी शेवा लाइ अनेक कम कया। शुरू खां ई इख़्लाक़ी तइलीम ऐं नारी सिख्या ते हुन घणो ज़ोर ॾिनो। संदसि चवणु हो त हिकु बालिका खे सिख्या ॾियणु माना हिकु कुटुंब खे सिख्या ॾियणु बराबरि आहे। इन करे ई हुन सिंध में मीरा हलचल हलाए स्कूल ऐं कॉलेज खोलाया। विरहाङे बैदि दादा अची पूनो वसायो। हिते पिणु स्कूल, कॉलेज, अस्पतालूं ऐं शेवा जूं अनेक संस्थाऊं बर्पा करायाईं। दादा नियठो ऐं निमाणो संत पुरुष हो। संदसि शख़्सियत ऐं ऊच वीचारनि माण्हुनि खे दिलियुनि ते गहरी छाप छॾी। हुन केतिरनि खे पंहिंजे भर में विहारे साणनि रूह रिहाण कई त केतिरनि वरी संदसि सांत मां सबक़ सिखियो। दादा रूहानी शाइर पिणु हो। हुन केतिरा ई सुंदर पुस्तक लिखिया आहिनि जिन मां नूरी ग्रंथ मुख्य आहे। पंहिंजे माता जे देहांत बैदि सभु उहिदा त्यागे दादा फ़क़ीरी क़बूली, पर हू आम साधुनि जीअं दुनिया खां किनारो करे कंहिं कुंड में वञी न वेठो, न की वरी झंग मुंहुं ॾिनाई। हुन पंहिंजे पूरी हयाती हिकु सचे कर्मयोगीअ जीअं दीन दुखियनि जी शेवा ई समाज जे भलाईअ में लॻाए छॾी। हुन चयो आहे त दीननि जी शेवा ही दीनानाथ जी सची भक्ति आहे। हू आख़िरी घड़ियुनि ताईं दीन दुखियनि जी शेवा कंदो रहियो, पाण पतोड़ींदो रहियो। संदसि दिलि में रुगो इंसान ज़ात लाइ न पर पशु पखियुनि लाइ पिणु प्रेम हो। हू चवंदो हो इहे पशु पखी पिणु प्रभु जा ई रूप आहिनि। जीव दया जे इन भावना सबबि संदसि जनम ॾींहुं भारत ऐं दुनिया जे केतिरनि मुल्कनि में वैष्णो ॾींहुं करे मल्हायो वेंदो आहे। दादा धर्मी ख़्यालनि वारो महापुरुष हो। संदसि दिलि में सभिनी मज़हबनि लाइ गहरो प्रेम हो। हू धर्म खे ॿाहिरियों ॾेखाव न मञींदो हो। हुन सची चयो आहे धर्म फ़क़ति मथा टेकण में कोन्हे, न कि रुगो गीत ॻाइण ऐं शास्त्र पाठ में आहे। सचो धर्म अथव, दया में धर्म अथव, पवित्रता में धर्म अथव, नियोड़त में। इन करे ई संदसि रायो आहे त धर्म बाबति ॻाल्हायो घटि, पालन वधीक करियो। दादा वासवाणी 16 जनवरी 1966 ते पूने में संसारी चोलो त्यागियो, पर संदसि प्रेम, दया ऐं शेवा जो संदेश रोशन मुनारे जीअं सदाईं असांजी राह रोशन कंदो रहंदो।